नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भली का आराम या संझा सही है आया वया बिशारा सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरनि ते। ₹40,000 खां घटि पघार खणंदड़नि खे वज़ीफ़ो ॾिनो वेंदो। ₹2,000 जो वज़ीफ़ो ईंदड़ महीने जून में मिली वेंदो। घर जी सरबराह औरत 786 ते पंहिंजे सुञाणप कार्ड जो नंबर उमाणे हिन स्कीम ज़रिए 8,40,00,000 माण्हुनि खे वज़ीफ़ो ॾिनो वेंदो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ताह इस्माइल जी प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त 26 मई ते पेट्रोल जा अघ वधाया आहिनि। मुनासिबु न आहे त 1 जून ते वरी क़ीमतूं वधाइजनि। बिजली जे अघनि में अञा ताईं का बि समरी नाहे आई। IMF सां निजकारी बाबति के बि ॻाल्हियूं न थियूं आहिनि। IMF सां स्टाफ लेवल जो मुआहिदो जून ताईं थी वेंदो। मुआहिदे खां पोइ पैसा मिली वेंदा। IMF खे $5 अरब जो चयो वियो आहे। उमेद आहे त $4 अरब थी वेंदा। हिन ई माली साल में $1 बिलियन खां वधीक आलमी बैंक खां मिली वेंदा। एशियाई तरक़ियाती बैंक खां बि पैसा मिली वेंदा। महंगाई आसमान सां ॻाल्हियूं करे रही आहे। अवाम महंगाई जी चकी में पीसजी रहियो आहे। ग़रीब वटि हिकु वक़्त जी मानी ऐं इलाज लाइ पैसा न आहिनि। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध बाबति असां दिलि ते पथर रखी फ़ैसिलो कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जूं लाहौर जी अदालत में पेशी खां पोइ मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त हिननि माहवार ₹28 अरब क़ौमी ख़ज़ाने मां ख़र्च करे पाकिस्तान जी पीढ़ियल करोड़े माण्हुनि लाइ सब्सिडी ॾिनी। हुकूमती इताद नेब चेयरमैन लाइ सुप्रीम कोर्ट जे अॻूणे जज जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर जे नाले ते इतफ़ाक़ करे वरितो। ज़रीन मूजिबि नून लीग PP ऐं ॿियनि इतादी जमायतुनि विच में नए नेब चेयरमैन जे नाले ते सलाह मशवरा थिया। नए चेयरमैन लाइ जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर जो नालो हुकूमती लिस्ट में सरफ़ेहरिस्त आहे। ज़रीन मूजिबि जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर जो नालो आसिफ़ अली ज़रदारी ऐं शहबाज़ शरीफ़ विच में थियल मुलाक़ात दौरान गौर हेठि आयो। सिंध समेत सॼे मुल्क में बिजली जो बहरान बरक़रार। बदतरीन लोड शेडिंग जो सिलसिलो जारी। बिजली जो शॉर्टफॉल 5,780 मेगावाट थी वियो। पावर डिवीज़न मूजिबि बिजली जी मजमूई पैदावार 18,720 मेगावाट आहे। टोटल घुर्ज 24,500 मेगावाट आहे। बलोचिस्तान जे 32 ज़िलनि में मकानी चूंडुनि लाइ पोलिंग सुभाणे थींदी। पोलिंग स्टेशन्स ते पोलिंग जो सामान पहुचायो वियो। सिक्योरिटी जा गैर मामूली इंतज़ाम कया विया। 32 ज़िलनि में 5,236 पोलिंग स्टेशन्स क़ाइमु कए वियूं। 2,000 स्टेशन्स हसास करार। 17,774 उम्मीदवार मैदान में लथनि। पाकिस्तान खे एटमी ताक़त बणिजंदे 24 वरिया गुज़री विया आहिनि। तकबीर जो ॾिहाड़ो क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। 28 मई 1998 ते पाकिस्तान 5 एटमी धमाका करे दुनिया जी 7हीं एटमी ताक़त बणिजी वियो। बलोचिस्तान जे ज़िले चागी में एटमी धमाका करे पाकिस्तान इस्लामी दुनिया जी पहिरीं एटमी क़ुवत बणिजण जो बि एज़ाज़ हासिल कयो। धाबेजीअ में वहशी जवाबदार मासूम ॿाड़ी सां ज़्यादती जी तस्दीक। पुलिस ज़्यादती जो केस दाख़िल करे जवाबदार साजन भंगी खे गिरफ़्तार करे वरितो। मुतासिर ॿाड़ी जे वारसनि ऐं सियासी अॻवाननि पारां SSP खां जवाबदार ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई जो मुतालबो। दादूजी मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट में उमेराबाद चांडियो जे 3 घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी। उमेराबाद चांडियो जे 3 घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी 18 जून ताईं मुलतवी। जवाबदार ॼाणायल PP MPA सरदार अहमद चांडियो ऐं बुरहान चांडियो अदालत में पेश। उमेराबाद चांडियो ऐं फरियादी परवेज़ चांडियो अदालत में पेश न थिया। सरदार चांडियो जो चवणु आहे त हू 5 सालनि खां चई रहिया आहिनि त खेनि कूड़े केस में फासायो वियो आहे। हू बेॾोही आहिनि। हिंगोर जा वासी नौजवान कराची में अणॼातल हथियारबंदनि हथां क़तल मारिजी वियल जी सुञाणप गुलशाह गाज़ी पाड़े वासी भुरल सेतो थो रखी। संदसि घर में कोराम अची वियो।
शिकारपुर ज़िले में अगवा थी वियल 4 ॼणनि जो पतो न पइजी सघियो। खानपुर जे लंजूलाड़े वटां अगवा थी वियल ट्रक क्लीनर सादिक लाशारी फैज़ू थाणे जी हद में अगवा थियल 2 पेश इमाम अब्दुल सबूर कलोड़ो ऐं अली अकबर हकड़ो बाज़ियाब न थी सघिया। मोहम्मदाबाद थाणे जी हद में अगवा थी वियल टावर चौकीदार इनायतुल्ला सूमरो भी बाज़ियाब न थी सघियो। पुलिस जूं मुग़वियुनि जी बाज़ियाबी लाइ कार्रवायूं जारी। नसीराबाद भरिसां ॻोठ वधू करोड़वासी 2 नौजवान 4 ॾींहनि खां पुरस्कार नमूने गुम थी वियल नौजवाननि अरशद अली कोरी ऐं आमिर कलोड़ो जे वारसनि पारां अगवा जो शक आहे। वारसनि जो चवणु आहे त उन्हनि जी कंहिं सां बि दुश्मनी न आहे। नौजवाननि जी ॻोल्हा में मदद कई वञे। कोटलालू में शहर बिरादरी जी 2 धुरियुनि में मामूली ॻाल्हि त झेड़ो। धुरियुनि में लठिन ऐं सुरोटनि जो वसकारो। 10 ॼणा ज़ख़्मी। जलाल जी चौथकी जंग जो मैदान बणिजी वियो। ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल।